मीरपुर खास में CPLC ऐं निजी लेबोरेटरीअ जे तावन सां पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि जूं मुख़्तलिफ़ टेस्टूं करायूं वियूं। मोहम्मद मेडिकल कॉलेज में CPLC ऐं डॉक्टर ईसा लेबोरेटरीअ जे तावन सां कराची खां आयल डॉक्टरनि जी टीम मीरपुर खास डिवीज़न जे 240 पुलिस एहलकारनि ऐं अमलदारनि जी हेपाटाइटिस B, C, HIV ऐं कोरोना समेत मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं। उन मौके ते मोहम्मद मेडिकल कॉलेज जे ऑडिटोरियम में कोरोना खां बचाव बाबति आगाही सेशन मुनक़िद कयो वियो। सेशन में पुलिस, सिविल सोसाइटी, वकील ऐं SSP जावेद बलोच पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि समेत शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे ईसा लेबोरेटरीअ जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर डॉक्टर फरहान ईसा चयो त कोरोना वायरस जी जंग में पुलिस एहलकार बि फ्रंट लाइन ते कम करे रहिया आहिनि, जेके अवाम जी खिदमत में हर वक्त हाज़िर हूंदा आहिनि। हुन वधीक चयो त ईंदड़ वक्त में दुनिया में जंगूं वायरस सां थींदियूं। ईंदड़ कुछ ॾींहनि में कोरोना वायरस में शिदत ईंदी, जंहिं बाद वापसि आहिस्ते आहिस्ते घटिजणु शुरू थींदो। उन मौके ते DIG ज़ुल्फ़कार अली लाड़िक खिताब कंदे चयो त पुलिस एहलकारनि जूं टेस्टूं कराइण लाज़मी हुयूं, छो त उहे सेहतमंद हूंदा त अवाम जी हिफ़ाज़त करे सघंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk